काफ़ी टाइम खां वठी भगत कंवरराम जे नाले सां मशहूरु शहर जरवार में गर्मीअ जी शदीद ज़ोर हुयो, जेको अॼु आसमान ते बादल छाइजण सां गॾु थधी हवा शुरू थी वई आहे, जंहिं करे मौसम में थधि ऐं ख़ुशगवार हवा शुरू थी वई आहे ऐं गर्मीअ जो ज़ोर मुकमिल टुटी वियो आहे ऐं शहरी ख़ुशगवार मौसम जो मज़ो वठण लाइ रोडनि ते निकिरी आया आहिनि। शहर में जेका गर्मी जी शिदत हुई, हवा जेका आहे ॿारनि जे गर्म सां जेका आहे जुड़ाती आहे ऐं हवा जेका आहे माशाअल्लाह थधी आहे, तंहिंजे करे हितां जी जेका मौसम आहे असांजे गुजरात शहर जी उहा तमामु ख़ुशगवार मौसम आहे। असीं हिते माना हाणे शाम जे वातावरण ते निकिरी पिया आहियूं ऐं असांखे ॾाढो फुर्सत थो अचे। हाणे गर्मी घटि थी वई आहे, सर्दी जा हवा फर्स्ट क्लास असां वटि हलनि था, घणो हुयो हाणे गर्मी घटि थी वई आहे। हाणे असां वटि बिल्कुलु गुजरात शहर में गर्मी बिल्कुलु न आहे, हवा माशाअल्लाह हले थी, मौसम बादल ठंडी है, ज़बरदस्त हाणे मौसम हले थी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।